अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मैं त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो दोस्तों। असांजी हमेशह कोशिशि हूंदी आहे हमारी सिंध जा जेके पस मंज़र उहे ताईं पहुचायूं तव्हां ताईं। त तालीम जे हवाले सां वर्ल्ड लेवल ते असांजी सिंध यूनिवर्सिटी मशहूरु आहे। सो अॼु असां विज़िट करे रहिया आहियूं सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जी विज़िट तव्हांखे अॼु वीडियो तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं जामशोरो जो। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तमामु ई तारीख़ी जेको आहे सो यूनिवर्सिटी आहे जिते असांजी सिंध जी जेका असां ख़िदमत कंदड़ असांजा नौजवान काफ़ी सारा जेके आहिनि से हिते पढ़ी लिखी ऐं असांजे पाकिस्तान ऐं असांजी धरती जो नालो रोशन कयो आहे। सो दिलि चाहे त तव्हांखे हिन वीडियो जे ज़रिए तव्हांखे ॾेखारिजे सिंध यूनिवर्सिटी ऐं हीउ जेको उहो मुजस्मो आहे असांजे स्टूडेंट जो दोस्त जो जंहिंजे ज़रिए जेका सही पैगाम वञे थो त हीअ असां सिंध यूनिवर्सिटी में मौजूदु आहियूं। ऐं ॿुधाईंदा हलो तव्हांखे दोस्तो हीअ तक़रीबन हज़ारे एकड़नि में मुंहिंजो अंदाज़ो की यूनिवर्सिटी आहे ऐं तमामु बहितरीनु यूनिवर्सिटी आहे। सो असांजा जेके स्टूडेंट सिंध यूनिवर्सिटी वाबस्ता आहिनि उन्हनि खे ऐं ॿुधाईंदो हलां त हीअ स्पेशली वीडियो सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ या मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ या लियाकत मेडिकल अस्पताल में पढ़ंदड़ असांजा स्टूडेंट दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजी तरफ़ां गिफ्ट आहे वीडियो। सो दिलि चाहे त तव्हांखे हिन वीडियो जो व्यू कराइजे दोस्तो। हीअ जेका असां तमामु बहितरीनु जेका असां पोयां कैंपस आहे उनजे हिसाब खां हाणे असां हिते मौजूदु आहियूं। असांजे कैमरामैन ॾेखारे दोस्तो स्टेट ऑफ विज़डम हीउ जेको आहे सो तमामु बहितरीनु असांजो नादिर जमाली साहिबु जंहिंजी तरफ़ां जेको सो हीउ मुजस्मो जेको सो लॻायो वियो मुंहिंजे अंदाज़े में हिकिड़ो मे बी। सो दिलि चाहे त तव्हांखे हिन वीडियो जो व्यू कराइजे दोस्तो। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती, कैमरामैन मोहन कुमार ऐं साथी दोस्त दिलीप कुमार खे मुर्की ॾियो मोकल अॻे के वीडियो ताईं जहिड़ा पेर तेॾा ख़ैर ख़ैर ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो। बहितरीनु खां बहितरीनु वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल लाहौती विलेज व्लॉग्स ऐं उनखां पोइ जेका असां वफ़ा सुमरो लाहौती ID आहे उनखे ज़रूरु सर्च कजो ऐं पंहिंजे हुअण जो अहसासु ॾियारिजो। दिलि चाहे त तव्हांखे ख़ूबसूरत यूनिवर्सिटी यानी सिंध यूनिवर्सिटी जो व्यू कराइजे। सो अॼु पहुतासीं सिंध यूनिवर्सिटी। महिरबानी।